बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मुज़म्मल। ए पाण ते कपिड़े वेढ़ण वारा मुड़ुस, राति जो खड़ो थी पर थोरो, राति जो अधु या अधु राति खां थोरो घटाए या राति ते वधाए ऐं क़ुरान ठाहे ठाहे पढ़। बेशक असीं तो ते हिकु ॻरो हुकुम नाज़िल कंदासीं। बेशक राति जो उथणु नफ़्स जे झके करण में तमामु सख़्तु आहे ऐं लफ़्ज़नि जो चवण में तमामु पको आहे। बेशक तोखे ॾींहं में घणो धंधो आहे ऐं पंहिंजे पालणहार जो नालो यादि कर ऐं सभिनी पासनि खां हिकु तरफ़ो थी चङी तरह ॾांहुंसि मुतवजह थियो जो ओभर ऐं ओलह जो पालणहार आहे। उनखां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे। तंहिं करे तूं खेसि भरजलो करे वठि ऐं काफ़िर जेकी चवंदा आहिनि तंहिं ते सब्र कर ऐं चङी तरह उन्हनि खे छॾे ॾे ऐं मूंखे ऐं जेकी कूड़ भाईंदड़ आसूदा आहिनि तिन खे छॾे ॾे ऐं उन्हनि खे थोरी मुहलत ॾे। बेशक असां वटि ॻरा नील ऐं ॿारियल बाहि आहे ऐं निड़ी घुटींदड़ ताम ऐं ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। जंहिं ॾींहुं ज़मीन ऐं जबल थुॿंदा ऐं जबल वारीअ जा ढिघ हारियल थींदा। ए माण्हू, बेशक असां अव्हां ॾांहुं हिकु पैगम्बर अव्हां ते शाहिदी ॾींदड़ मोकिलियो, जहिड़ी तरह फ़िरौन ॾांहुं मूसा पैगम्बर करे मोकिलियोसूं। पोइ फ़िरौन उन जी नाफ़रमानी कई, तंहिं करे उनखे सख़्तु पकड़ में पकड़ियोसूं। पोइ जेकॾहिं अव्हीं काफ़िर रहंदो त अहिड़े ॾींहं खां कीअं बचंदो जेको ॿारनि खे ॿुढो कंदो। उन ॾींहं में आसमान फाटंदो। अल्लाह जो अंजाम ज़रूरु पूरो थियणो आहे। बेशक ही नसीहत आहे। पोइ जेको घुरे सो पंहिंजे पालणहार ॾांहुं वाट वठे। बेशक तुंहिंजो पालणहार ॼाणंदो आहे ऐं तूं 2 तिहाईनि राति जे वेझो उथंदो आहीं ऐं अधु राति जो ऐं 1/3 राति जी ऐं जेको तो साण आहिनि तिन मां बि हिकु टोली उथंदी आहे ऐं अल्लाह राति ऐं ॾींहं जो अंदाज़ो कंदो आहे। अल्लाह ॼातो त अव्हीं राति जो उथणु पूरो करे नथा सघो, तंहिं करे अव्हां ते ॿाझ सां मोटियो। पोइ जेतिरो आसान थी सघेव सो क़ुरान मां पढ़ो। अल्लाह ॼाणे चुको तव्हां मां के बीमार थींदा ऐं ॿिया जे ज़मीन में मुसाफ़िरी कनि था। अल्लाह जे फज़ल मां रोज़ीअ जी तलब कनि था ऐं ॿिया अल्लाह जे वाट में काफ़िरनि सां विढ़नि था। तंहिं करे जेतिरो क़ुरान मां आसान थी सघे सो पढ़ो ऐं निमाज़ खे क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह खे चङी तरह कर्ज़ ॾियो ऐं जेकी पाण लाइ चङाईअ मां अॻे मोकिलींदो तंहिंखे अल्लाह वटि वधीक चङो ऐं अजर करे तमामु वॾो लहंदो ऐं अल्लाह खां बख़्शिश घुरो, छो त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे।